रमज़ानुल मुबारक का महीना नज़दीक आते ही शदादकोट इंतज़ामिया की मेहरबानी से शहर से पानी गायब। पानी का पीना नहाना दूर की बात, मगर शहरी नमाज के वज़ू के लिए पानी तक इस्तेमाल नहीं कर सकते, क्योंकि पानी की जगह पाइपों से गंदा और बदबूदार पानी निकल आता है। अब पानी के खोट के हवाले से पानी जो किस्म थी चौथे पंजे ॾियारे अचे थो भी किनो पानी तो अचे पियो, भलो पानी ना है। 250-300 रुपया ड्रम लॻो पियो आहे। को मयत थिए थी पई, उन खे वेझाइण खां या निमाज़ जे वज़ू जे खां तमामु ॾुखियाई आहे। इहा असांखे बिल्कुलु परेशान आहे। ॿी त काई बि सहूलियत न आहे। सहूलियत आहे पाणी जी, पे पाणी बि असांखे नथो ॾिनो वञे पियो। पानी जो वॾो किलत आहे असांजे शहर में। पानी पीअण वारो त असां वटि आहे कोन। वाटर सप्लाई जा जेके लॻियल आहिनि पानी, उहो वाटर सप्लाई वारो पाणी असांखे बिल्कुलु ईअं थो लॻे जो वाटर सप्लाई वारो पाणी सां असां वज़ू बि नथा करे सघूं। हिन महिल असांजो पानी जो एॾो बुरान आहे। जहिड़े बि महले में तव्हां वञो, गरीबाबाद में वञो या टिबमाला में वञो, कहिड़े बि चौंक ते तव्हां वेंदो न, तव्हांखे वाटर सप्लाई पाणी मिलंदो ई कोन। यानी कि ॿाहिरों पाणी हिन महिल पाणी जो मौसम आहे। 3 मार्च अञा बि हिन महिल असांजे कैनालनि में पाणी हले थो पियो, पर जेके शहरी इंतज़ामिया वारनि जो न हथरादू पानी जो खोट पैदा करे ग़रीबनि खे ज़लील ऐं ख़्वार कनि था। ॿियो कुझु बि कोन्हे को हिते। जेकॾहिं साफ़ु सुथिरो पाणी हे छॾे न त माण्हू सुकून सां घुमंदो। जे असांजे पीअण वारो पाणी आहे, हिन महिल असां 20-25 रुपया दॿो था वठूं। इन हिसाब सां ड्रम वञी असांजे 200-250 रुपया पए थो। मज़दूर माण्हू पेट पाले या पाणी जा पैसा भरे। अॻी महांगाई असांखे मारे छॾियो आहे। महांगाई जा सतायल असां जेको आहे सो महांगाई ॾेखारे मुंहुं ॾियूं। न पानी पी था सघूं, न घर जो को राशन वगैरह वठी था सघूं। ज़रूरत इस अमर की है कि शदादकोट इंतज़ामिया शहरियों को रमज़ानुल मुबारक का बाबरकत महीना आने से कबल ही स्पेशल रिलीफ देकर गंदा और बदबूदार पानी से जान छुड़ाए। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदादकोट।